करबला जे पिड़ में खीमा खोड़ियाऊं झेड़ो यजीद सामूं जुंबी जोड़ियाऊं मोहन मोड़ियाऊं पसीता तरार जो ओम जा अल्लाह तोखे वास्तोबा शहीद करबला मजलूम करबला इमाम हुसैन सरदार जो ऐं तोखे वास्तोबा अम्मा मासूम बीबी सकीना जी यतीमीअ जो वास्तो थी अम्मा सैयदा ज़ैनब जे ॾुखनि जो वास्तो थी ऐं मौला हुसैन जे आख़िरी सजदे जो वास्तो थी। अॼु सॼी काइनात में जेको बि मज़लूम जे लाइ रुनो जंहिंजे बि अख मां ॻोढ़ो वियो उन्हनि खे इन्हनि सभिनी हस्तियुनि जो वास्तो थी सिवाय ग़मे शबीर जे बाक़ी दुनिया जे ग़मनि खां क़यामत ताईं पनाह ऐं निजात अता फरमा। मौला इमाम हुसैन जो वास्तो थी ॾहीं मुहर्रम योम आशूरा जो वास्तो थी शाम ग़रीबा जो वास्तो थी। अॼु जंहिं मूंखे दुआ जे लाइ चयो उन्हनि सभिनी जा ॾुख दर्द दूर फरमा। अली असगर मासूम जी शहादत जो वास्तो थी महबूब जी उम्मत खे फ़िरके वारत खां बचा महबूब जी उम्मत खे फ़िरके वारत खां बचा हर मोमिन खे आज़ादारीअ जो आज़ादारनि जो न्याज़ो सबील मजलिसनि जो एहतराम अता फरमा। अरबाब अली साईं जो अॼोको ख़ैर न्याज़ हुसैन पंहिंजी बारगाह में कबूल ओ मंजूर फरमा। फ़कीर साईं जा बच्चा घर अमड़ियूं न्याणियूं आबाद फरमा। ओ मुंहिंजा अल्लाह मज़लूमनि जे 3 ॾींहंनि जी प्यास जो वास्तो थी हुसैन जे लाइ ज़मीन आसमान रुनो मलाइका रुना जिन रुना सॼी काइनात रुनी पर न रुनो त यज़ीद न रुनो ऐं यज़ीदियत जो बिज न रुनो। मौला जेके ग़मे हुसैन में रुना उन्हनि खे बाक़ी दुनिया जे ग़मनि खां बचा ग़मे हुसैन खां सवा दुनिया जे ग़मनि खां मूंखे हर मोमिन खे पनाह पनाह ता फरमा। अल्लाह हुसैन जी मज़लूमियत जो वास्तो थी अॼु ख़ाली हथ न मोटा जिन काइनात में मोमिननि न्याज़ कया सबीलूं कयूं सभिनी जी ग़ुलामी सभिनी जो न्याज़ ख़ैर नज़र अल्लाह न्याज़ हुसैन पंहिंजी बारगाह में कबूल फरमा। हर मोमिन खे पंहिंजे घर में सलवात पढ़ाइणु नसीब फरमा। अली असगर जे खून जो वास्तो थी अली अकबर ऐं घोट क़ासिम जी जवानीअ जो वास्तो थी मूंखे सच्चा वफ़ादार साथी लखें ॾे जेको मोहम्मद जी आले मोहम्मद जी सलवात पढ़ाइण में मुंहिंजा बांह बेली थी मुंहिंजो साथ ॾियनि या दुआ क़बूल फरमा। रब अॼु जेके बे औलादी आहिनि उन्हनि खे औलाद अता फरमा बेरोज़गारनि खे रोज़ी अता फरमा बीमारनि खे शफ़ा अता फरमा। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलल नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व आले मुहम्मद ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह नारे हैदरी।